अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली थईम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालूअ जे बारे में कुछ ॿुधाइण वारो आहियां। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, अब्दुल मनान अब्बासी के नंढपिण खां वठी ॻाइण जो शौक़ु हुयो। हिन पिण स्टेज प्रोग्रामनि में ॻाईंदो रहियो। ॻाईंदे ॻाईंदे हिनखे शोहरत मिली। हिन पिण स्टेज ते हिकु पंहिंजो फ़नी करैक्टर बि कयो। उनखां पोइ हिनखे अचानक अदाकार थियण जो शौक़ु थियो। अदाकारी कंदो रहियो। उनखां पोइ हिनखे अचानक डायरेक्टर थियण जो शौक़ु थियो ऐं हिनखे सुठे उस्ताद जी तलाश हुई। नेठि हिनखे उस्ताद मिली वियो, हिकु सुठो डायरेक्टर, सुठो राइटर ऐं सुठो अदाकार, सिंध जो तमामु बहितरीन इंसान यानी अनवर शाह हिन जो उस्ताद थी रहियो। तमामु बहितरीन इंसान आहे अनवर शाह ऐं उनखां कमु सिखियो। ऐं पिण हिनखे हिकु ॾींहुं अचानक दोस्तनि चयो त तूं हिकु कहाणी लिख ऐं मामा लालू लिखी हिकु कहाणी अबाड़े ईद आई। इहा पहिरीं कहाणी अब्दुल मनान अब्बासी लिखी स्टेज ड्रामे जी ऐं उनखां पोइ ही ड्रामा लिखंदो रहियो। काफ़ी सारियूं फिल्मूं बि पिण हिन लिखियूं आहिनि ऐं हिन जी डायरेक्शन में काफ़ी सारा इलाही ड्रामा आहिनि। तोणे KTN हुजे, तोणे सिंध TV हुजे, इलाही चैनलनि ते पिण कमु कयो आहे। अब्दुल मनान अब्बासी जो ड्रामो सुपर हिट मशहूरु वियो। कंडन जी सेज ऐं मश्करनि जो ॻोठ हाणे जेको सिंध TV ते हली रहियो आहे, इहो ई अब्दुल मनान अब्बासी जी डायरेक्शन में आहे। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।